पापा हिकु ॻाल्हि पुछांव? वरी कहिड़ी ॻाल्हि आहे? पापा असां सभु जेके सिंधी आहियूं उहे सभु पाकिस्तान में हिते आया आहियूं। हा बराबरि, असां हिन में आहियूं न, पंहिंजे सिंध मां, सिंध पाकिस्तान मां आया आहियूं न सभु असां। पापा हुते महांगाई बि छा जाम? महांगाई न त छो? न पर मूंखे लॻो ई की हुते जाम महांगाई हूंदी त सभिनी सिंधियुनि मिली करे डिसाइड कयूं हूंदो की था उथूं था हलूं था ॿिए किथे। थुक हुजे चरकट, थुक हुजे, अलाए काथे काथे दिमाग़ तो हलाई। चई सभिनी सिंधियुनि मिली करे डिसाइड कयूं त महांगाई आहे त उथूं था। थुक हुजे पागल, त ख़बर बि आहे छा थियो तंहिं महिल? छो छा थियो हुयो? तंहिं टाइम ते जाम झगड़ा चालू हुया, मजबूरन हुतां सिंधियुनि खे उथणो पियो। पंहिंजा धंधादारियूं, घर ॿार, पैसा तक माण्हुनि खे छॾणा पिया हुते। 10 लखनि खां मथे सिंधियुनि खे हुतां उथणो पियो, अलॻि अलॻि देश में वञिणो पियो। इंडिया, दुबई, अमेरिका, लंडन, अलाए किथे किथे सभु सिंधी फैलिजी विया। तुंहिंजा दादा दादी बि तंहिं टाइम ते उते हुया, जाम तकलीफ़ सही त उन्हनि। हल त दादा दादी उतां आया? अच्छा पर दादा दादी खे हो न हुयो, वीज़ा ऐं पासपोर्ट न हुयनि छा तंहिं टाइम ते? वीज़ा छाजे करे? न पा अगरि वीज़ा पासपोर्ट हुजे न त मस्तु तंहिं टाइम ते वञनि उहे अमेरिका, लंडन, पोइ असां ॿिनी हुते ई जनम थिया, तव्हांजो मुंहिंजो, असां हुते हुजऊं अॼु। तुंहिंजा दादा दादी हनीमून ते न निकिता चरकट? तंहिं टाइम ते माण्हुनि जे मथे ते छित न हुई, पैसो न हुयो हिकु बि। तंहिं टाइम ते सरकार असांखे हिते अचण में मदद कई, पंहिंजे रेल ऐं हुन शिप जे थ्रू। जिते जिते जॻह हुई सभिनी खे उते जॻह ॾेई छॾियऊं। अच्छा त पोइ इंडिया में किथे किथे विया सभु सिंधी? बट इंडिया में अची करे बि सभु फैलिजी विया, हेॾी जॻह त हुई न की सभु हिकु जॻह ते अचनि। माना सभिनी खां पहिरियों हिते अची विया, पंहिंजो आदिपुर, गांधीधाम, कच्छ, हिननि जॻह ते पाण सभिनी खां वधीक जाम आया सिंधी, सभिनी खे हिते रहियूं। ऐं कुझु पहिरियों बिल्डिंगूं बंगला न हुया, सभिनी खे हिते जॻह मिली, सभिनी हुते बैरक खड़ी कई। हुन खां पोइ असांजे पंहिंजे उल्हासनगर में इहो कयूं, टाउनशिप जो प्लान ठाहियूं की ख़ाली सिंधियुनि लाइ असां टाउनशिप ठाहींदासीं हिते। जिते जिते जॻह हुई सभिनी हिते फैलिजी विया, जोधपुर, भोपाल, बेंगलोर, हैदराबाद, सभु फैलिजी विया, सभिनी जॻह फैलिजी विया। अरे पर गोवा में न विया कोई बि? तूं पागल माण्हू आहे छा? तव्हां अगरि फालतू शौक़ु न हुया माण्हुनि खे पहिरियों? माण्हुनि जी तंहिं टाइम ते ज़िंदगी हेठि मथे लॻी पई, खीसे में रुपयो न हुयो हिकु। हिते अचण खां पोइ बि 30 साल लॻी विया सेटल थियण में, सभिनी महिनत कई। भले ई सभु घटि पढ़ियल लिखियल हुया, पर हिते अची सभिनी महिनत कई। कोई तकिड़ो चढ़ी वियो त कंहिं महिनत करे जाम आस्ते ते चढ़ियो, थोरो टाइम लॻो पर सभु वसिजी विया महिनत करे। अॼु वञी ॾिस, महिनत खां पोइ हर हिकु टॉप लेवल ते सिंधी माण्हू आहे। तूं बिज़नेस खण, तव्हांजो पंहिंजो इहो बॉलीवुड खण, समाज सेवा खण, कुझु बि खण, ॾिस सभु असां मथे आहियूं। तॾहिं तोखे चवंदा आहियूं महिनत कर। तूं अॼु ॾिस, रोड ते तोखे कोई भीख मंगंदो भिखारी न मिलंदे सिंधी हुजे जेको। हा बाक़ी जंहिं सां तुंहिंजा जेके लक्षण आहिनि, पहिरियों सिंधी तूं ई ठही ॾेखारींदे जेको भीख मंगंदो रोड ते। अरे पर यार कमाल था कयो यार, हीअं थोड़ी थींदो कॾहिं यार, हीअं छो था चओ तव्हां? बट कहिड़ो भरोसो तव्हांजी जनरेशन जो? हिते लिखणु पढ़णु छॾे, तव्हांखे ॻाल्हाइण में शर्म थी अचे। हे शर्म छाजी था कयो तव्हां ॻाल्हाइण में? अरे पप्पा असांजी सिंधी ॻाल्हाइण में शर्म न ईंदी आहे। ईअं एक्चुअली छा आहे ॿुधायांव तव्हांखे, असांजी जनरेशन आहे न जाम जल्दी बोर थी वेंदी आहे। इन करे असां अॼु ताईं न पिया ॻाल्हायूं। अगरि अॼु ताईं ॻाल्हाईंदा हुजूं त बोर थी विया हुजूं, बंदि करे छॾियूं ॻाल्हाइणु। इन करे असां हाणे ई ॻाल्हाइणु शुरू कंदासीं। तव्हां हाणे खां ॾिसजो असां सभु सिंधी ॻाल्हाईंदासीं। तूं मुंहिंजो पीउ आहे की मां तुंहिंजो पीउ आहियां? हे चरियो कंहिंखे थो करे डायलॉग बाजी हणी करे? पप्पा डायलॉग बाजी थोरी थो कयां यार। ॾिसो तव्हां, असांजी जनरेशन खे माण्हू सम्झंदा ईअं आहिनि, पर ॾिसो न केॾो नालो था कढूं सिंधियुनि जो। ॾिसो तव्हां, पर लॻी शर्त, ॾिसूं जेको खटियो हाणे। अगरि तव्हां खटियो पप्पा त मां सॼो ॾींहुं दुकान ते वेंदुमि, सॼो ॾींहुं। ऐं अगरि मां खटियुमि त ॿुधायो तव्हां छा ॾींदो? पुटु अगरि तूं खटे न त मां मस्तु तोखे हिकिड़ी ब्रांडेड चम्पल ॾींदुमि, उहा पाए वञे दुकान ते। ठीकु आहे न पुटु? उथी हल हाणे, सॼो ॾींहुं चम्पल चम्पल चम्पल।